अफ़सोसनाक बाहि वाक़े जी ख़बर आहे जेका शहर क़रमपुर थाणे जे हद ॻोठ तपेदार ग़ुलाम हैदर मीराणी में बाहि वाक़ियो राति देर सां नामालूम माण्हुनि तपेदार ग़ुलाम हैदर मीराणी जे 100 मण कणिक जे देरे खे बाहि ॾेई साड़े छॾियो। बत्ताखोरी सबबि बाहि वाक़िअनि में ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो थींदो पियो वञे। हारी ऐं आबादगार सख़्तु परेशान आहिनि। हिक तरफ़ ग़रीब हारियुनि ऐं आबादगारनि जा कणिक जे फसल ते कयल ख़र्च बि कोन था हलनि त ॿिए तरफ़ बत्ताखोरनि जो कणिक जे फसलुनि खे बाहि ॾेई साड़नि जो सिलसिलो जारी आहे। एसएसपी कश्मीर कंद कोर्ट बत्ताखोरनि जे बाहि वाक़िअनि जो नोटिस वठी आबादगारनि हारियुनि खे इंसाफ़ ऐं तहफ़्फ़ुज़ ॾे।